ॾींहुं अॻु चीड़ीहार भरिसां तालखे छाछरो जे ॻोठ गोंगलो जे मेघवाड़ पाड़े में उथितो बाहि लॻण सबबि ॿिनि पोरियतनि तगू मेघवाड़ ऐं दिलीप मेघवाड़ जे घर सड़ण वारे वाक़े जूं ख़बरूं CN न्यूज़ ते अचण खां पोइ पाक आर्मी जे GOC 18 जी टीम मेजर न्याज़ अली जी अॻवाणी में ॻोठ गोंगलू पहुती, जिते उन्हनि ॻोठाणनि जे साम्हूं बाहि मुतासिरीन में राशन ऐं रोक रक़म तक़सीम कई। उन मौक़े ते ॻोठाणनि सां ॻाल्हाईंदे मेजर न्याज़ अली चयो त असां पाक फ़ौज जूं सरहदुनि जी हिफ़ाज़त करण सां गॾु मुहिबतनि पाकिस्तानियुनि जे ऊखे वेल में मदद करण खे बि पंहिंजो फ़र्ज़ु सम्झूं था। बाहि मुतासिरीन समेत समूरनि ॻोठाणनि आर्मी टीम जो शुक्रियो अदा कंदे खेनि दुआऊं कयूं ऐं चयो त असीं जस था ॾियूं पाकिस्तान जी फ़ौज खे जंहिं असांजी हिते अची मदद कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची